मस्जिद खुदा जो घर आहे। क़दीम ज़माने खां तोड़े हिन जदीद दौर में ख़ूबसूरत मस्जिदूं ठाहिण जो रवाज सदाईं क़ाइमु रहंदो अचे। क़दीम दौर जी तर्ज़ तइमीर में असांखे मुग़ल दौर जूं मस्जिदूं कमाल फ़न कारीगरी जो मिसाल नज़र अचनि थियूं। जदीद दौर जूं मस्जिदूं बि क़दीम दौर जे मस्जिदनि खां कंहिं क़ीमत ते घटि नाहिनि। अॼु ज़िक्र कबो डिगड़ी शुगर मिल में ठहियल ख़ूबसूरत मस्जिद जो, जेका ठहियल त हिन जदीद दौर जी आहे, पर उन जी तर्ज़ मुकमल क़दीम दौर जे मस्जिदनि खे साम्हूं रखी कई वई आहे। तमामु वॾे कुशादे सैन वारी हीअ मस्जिद ॾिसण सां असुल दिलि ठरियो पए। मस्जिद जे चौतरफ़ बिल्कुलु बादशाही मस्जिद ठट्टो वांगुरु पीलरनि ते ठहियल राहदारी मस्जिद खे ख़ूबसूरत बनाइण में अहम किरदारु अदा करे थी। मुकमल उन राहदारी जे करे मस्जिद मुनफ़रिद नज़र अचे थी। न सिर्फ़ एतिरो, पर मस्जिद जो बुनियादी ढांचो बि तमामु ख़ूबसूरत आहे। उन्हनि थंभनि जे ख़ूबसूरत घेराव अंदरि मस्जिद जे ऊंचनि पीलरनि वारी बिल्डिंग में काफ़ी निमाज़ियुनि जी गुंजाइश रहे थी। हिकु अंदाज़े मुताबिक़ अटकल 4000 खां मथे निमाज़ी निमात पढ़ी सघनि था। हर जुमे ते हिते बिरयानी शुगर मिल जे इंतज़ामिया तरफ़ां निमाज़ियुनि में तक़सीम कई वञे थी। पंहिंजी मुनफ़रिद डिज़ाइन जे करे डिगड़ी शुगर मिल में वाक़िअ तमामु ख़ूबसूरत मस्जिद आहे।